हिकु अहम अपडेट आहे फेसबुक मोनेटाइज़ेशन जे पे आउट सेटिंग जे बारे में खुदारा थोरो ध्यानु ॾियो। थींदो ई आहे त पाकिस्तान में, सऊदी में, दुबई में या कतर में जॾहिं बि कंहिं बि दोस्त खे फेसबुक मोनेटाइज़ेशन मिलंदो आहे, मतिलबु जंहिंखे स्टार्स हर कंहिंखे मिलंदो आहे, इहो बि मोनेटाइज़ेशन आहे। इन ॻाल्हि खे सम्झो, ध्यान सां इन ॻाल्हि खे सम्झो। ही स्टार वारो प्रोसेस, कंटेंट मोनेटाइज़ेशन वारो प्रोसेस साॻियो आहे, तरीक़ो साॻियो आहे पे आउट ठाहिण जो। हा, कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल जॾहिं सेटअप थींदो आहे त तव्हांजो जेको बि कंटेंट आहे, वीडियो आहे, फोटो आहे, स्टोरी आहे, रील आहे, टेक्स्ट आहे, उहे मोनेटाइज़ थींदा। सही आहे। लेकिन स्टार तेसि ताईं अर्निंग न कंदो आहे स्टार ते को माण्हू, जेसि ताईं को तव्हांखे स्टार सेंड न करे। मां वीडियो में ॻाल्हि करे चुको आहियां। अच्छा, दोस्तनि खे जॾहिं को ॼाण वारो माण्हू न मिलंदो आहे त पोइ मोनेटाइज़ेशन खे ॾिसी 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 हिकु ॻाल्हि त जॾहिं तव्हां स्टार्स खे सेटअप कंदा आहियो न, सेटअप ॿी ॻाल्हि आहे। जॾहिं सेटअप कंदा आहियो उते तव्हां खां तव्हांजो नालो घुरंदो आहे। ठीकु आहे। हिकु त ऑटोमेटिक नालो ईंदो आहे जेको फेसबुक ते आहे, जेको फेसबुक में डेट ऑफ बर्थ आहे। ठीकु आहे। जेको फेसबुक में कंट्री आहे, मुल्क आहे, उहो ऑटोमेटिक ईंदा आहिनि। तव्हांखे करिणो छा आहे त तव्हांखे एडिट इंफॉर्मेशन ते हणिणो आहे, एडिट करिणो आहे। एडिट ते हणंदो, पोइ तव्हांजो नालो जीअं शनाती कार्ड में आहे न, पाकिस्तान में या सऊदी अरब में एगामो आहे, फर्स्ट नेम में तव्हां पंहिंजो हणो। मिसाल मां आहियां सुधीर अहमद, जेको लास्ट नेम आहे उन में मां अला रखियो हणंदुसि। ठीकु आहे। अला रखियो मुंहिंजे वालिद साहब जो नालो आहे, लास्ट नेम। ठीकु आहे। उन खां बाद जेको तव्हांजो डेट ऑफ बर्थ आहे, पैदाइश जो ॾींहुं आहे, जीअं एगामे में या शनाती कार्ड ते लिखियलु आहे न, उहो डेट ऑफ बर्थ तव्हां उन ते ॾियो एग्ज़ैक्ट। उन कंफर्म जेको आहे सो इंफॉर्मेशन ते कंदो त उहो तव्हांजो मोनेटाइज़ेशन सेटअप थी वियो। अच्छा, जीअं ई 2-3 ॾींहं गुज़रंदा, जे तव्हांजो को बि डॉलर न ठहंदो, पोइ बि फेसबुक तव्हां ॾे हिकिड़ो जेको आहे सो नोटिफिकेशन मोकिलींदो आहे। जॾहिं बि तव्हां प्रोफेशनल डैशबोर्ड में वेंदा हो, मोनेटाइज़ेशन ते क्लिक कंदा, उहो मथे मथे ईंदो आहे, जेको तव्हांजा उन ते ईअं लिखियलु हूंदो आहे जेके तव्हां डॉलर कमाया आहिनि उहे एक्सपायर थी विया आहिनि या एक्सपायर थींदा, तव्हां पे आउट सेटिंग कयो। पोइ दोस्त उन पे आउट सेटिंग ते क्लिक था कनि। हाणे गौर सां ॿुधो, तव्हांखे करिणो छा आहे। जे तव्हांखे ॼाण वारो माण्हू नथो मिले, पाण ई करणु चाहियो था, त ध्यान सां ॿुधो। ॾिसो, मुंहिंजे हथ में का पर्ची मर्ची न आहे, मां तव्हांखे ज़बानी ॿुधाईंदुसि, चङी तरह ॿुधाईंदुसि। ॾिसो, जॾहिं तव्हां फर्स्ट स्टेप में वेंदव न, उते बि तव्हां खां इहो फर्स्ट नेम, ठीकु आहे, ऐं लास्ट नेम घुरंदो आहे। हिकिड़ो विच में घुरंदो आहे या 3 नंबर ते घुरंदो आहे, उते लिखियलु हूंदो आहे इफ एप्लीकेबल। जे लॻण लाइ नालो वॾो हूंदो त 3 नालो बि चढ़ी सघो था। बहरहाल फर्स्ट नेम में इहो सुधीर अहमद, लास्ट नेम में अला रखियो। ठीकु आहे। उन खां बाद साईं खे चवां बिज़नेस पुछा कंदो, तव्हांजो बिज़नेस कहिड़ो आहे। तव्हांखे इंडिविजुअल हणिणो आहे, इंडिविजुअल सोल प्रोप्राइटर। ठीकु आहे। उन खां हेठि जेके बि आहिनि उहे तव्हांखे न हणणा आहिनि। ठीकु आहे। इंडिविजुअल बि थी वियो। उन खां बाद जेको आहे सो तव्हां हेठि अचो था त तव्हां खां एड्रेस जेको आहे उहो पुछा कंदो आहे त तव्हां एड्रेस छा आहे तव्हांजो। मतिलबु चए असां तव्हांखे पोस्ट ज़रिए का शइ मोकिलियूं त उहो तव्हांजे एड्रेस ते अचे। ठीकु आहे। त घणा दोस्त छा कंदा आहिनि, एड्रेस में सिर्फ़ु तालके जो नालो, जीअं हिकिड़े दोस्त शदत कोट जो हयो हो, ॿिए दोस्त काकिया मका जो हयो। ॾिसो, उते तव्हां घिटी जो नालो लिखो, जीअं शारा जज़ाइर। ठीकु आहे। तव्हां मके में, सऊदी में, दुबई में, जाते बि रहो था पाकिस्तान खां अलावा, तव्हां उन घिटी जो नालो हणो, शारा फिलाणो। ठीकु आहे। उन पोइ तालके जो नालो हणोसि शारा जज़ाइर, अल उतेबिया, अल फैसलिया। ठीकु आहे। उन खां हेठि ईंदो आहे सिटी,
सिटी आहे जिद्दा या जेको आहे सो मक्का, सही आहे। उन खां ईंदो आहे रीजन, त तव्हांजो सूबो कहिड़ो आहे, उन में तव्हां मक्का लिखंदो या अलेन लिखंदो या शारजा लिखंदो, सूबो या रियासत। या तव्हां इन में पाकिस्तान में जेको आहे सो तव्हां पाड़े जो नालो लिखी सघो था गिटी जे बदिरां, मिसाल गजड़पुर चौंक, ठीकु आहे। उन खां बाद तालको, उन खां बाद जेको आहे सो जे तालको नथा लिखो त ज़िलो लिखो, ज़िले जो नालो, ठीकु आहे। उन खां बाद जेको आहे सो इहो शहर आहे, उहो बि साॻियो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? तो तव्हांखे शुरूअ में इहे शयूं लिखणा आहिनि, ठीकु आहे। तव्हां नेक्स्ट स्टेप ते जीअं ई वेंदो, नेक्स्ट स्टेप ते बि जेको आहे सो उते पुछा कंदो आहे जे तव्हांजो सेकेंडरी एड्रेस आहे, ॿियो को एड्रेस आहे त उहो हणो, तव्हां उनखे स्किप कयो, ठीकु आहे। उनखे तव्हां स्किप कंदा वेंदो, पोइ हेठि ईंदो जेको आहे सो तव्हां को इहो 3 नंबर घुरंदो, टैक्स इंफॉर्मेशन नंबर, ठीकु आहे। टैक्स इंफॉर्मेशन नंबर घुरंदो, उन में तव्हां पंहिंजे शिनाख्ती कार्ड जो नंबर हणी सघो था, एगामे जो नंबर हणी सघो था, ठीकु आहे। ॿियो ईंदो आहे GST नंबर, उहो तव्हांखे न आहे हणणो। GST नंबर उहो उते उन में ॾिसंदो त उते बि लिखियल आहे आख़िर में इफ एप्लीकेबल, सही आहे। GST न आहे हणणो, ठीकु आहे। उन खां बाद उनखे ओके कयो, जे टिक मार्क कंफर्मेशन लाइ घुरे थो करे, उनखे तव्हां ओके कयो, सही आहे। उनखे तव्हां जीअं ई ओके कंदव त उहो तव्हांखां इहो बैंक अकाउंट घुरंदो। ख़ुदारा ॾिसो, जंहिंखे बि बैंक अकाउंट आहे त बैंक अकाउंट जो जेको एप्लीकेशन आहे न, डाउनलोड कयो। उन एप्लीकेशन में वञी IBN नंबर कढो, ठीकु आहे। या तव्हांखे मैन्युअली बि IBN नंबर मिलंदो न, उहो तव्हां IBN नंबर कढो, IBAN नंबर, इंटरनेशनल बैंकिंग एक्सेस नंबर आहे। उहो IBN नंबर पूरो हणो। अॻ में छा हूंदो, जीअं बैंक अकाउंट ते नालो हूंदो, तव्हांखे भरिणो पवंदो, हाणे ऑटोमेटिक उहो थींदो आहे, सही आहे। IBN नंबर हणंदो, मुल्क बि ऑटोमेटिक ईंदो आहे, पाकिस्तान ईंदो या सऊदी अरब ईंदो या UAE ईंदो, ठीकु आहे। उनखे तव्हां जॾहिं कंफर्म कंदो, ठीकु आहे, उन 2 ऑप्शन ईंदा आहिनि, या त बैंक अकाउंट मैन्युअली या पेपाल अकाउंट। उनखे ओके कंदो त एड टैक्स इन्फो ईंदो, एड टैक्स इन्फो। तव्हांखे एड टैक्स इन्फो में वञिणो आहे, उते बि तव्हांखे घणो कुझु जेको आहे सो फिल न आहे करिणो। जीअं ई पहिरें स्टेप में ईंदो न, उते 2 शयूं तव्हां खां पुछा कंदो, उन ॿिन्ही ते नो नो हणणो आहे तव्हांखे, ठीकु आहे। पोइ तव्हां नेक्स्ट स्टेप में वञो, उते बि तव्हांखां स्ट्रीट नंबर घुरंदो, ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि त कंट्री ऑफ सिटीज़नशिप, हाणे इन ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधो, कंट्री ऑफ सिटीज़नशिप तव्हांखे पाकिस्तान हणणो आहे, सही आहे। मता सऊदी तव्हां हणो, सही आहे। तव्हां हिते रेज़िडेंट आहियो, सिटीज़न न आहियो सऊदी अरब जा या दुबई जा। पाकिस्तान वारा पाकिस्तान हणी सघंदा, उन मां को ख़ासि फ़र्क़ु नथो पए। हेठि ईंदो, इहो साॻियो तव्हांखां एड्रेस घुरंदो, साॻियो ॾियो इहो एड्रेस, शारत जज़ाइर अल उते बि आहे, ठीकु आहे। सिटी जिद्दा, रीजन मक्का रीजन। अच्छा, पोस्टल कोड बि घुरंदो आहे तव्हांखे। पोस्टल कोड जेको आहे सो इंटरनेट ते आराम सां मिली वेंदो, जंहिं इलाइक़े में तव्हां रहो था। मिसाल मां अल अज़ीज़िया जिद्दा में रहां थो, मां गूगल कंदुसि अल अज़ीज़िया जिद्दा पोस्टल कोड, ज़िप कोड पोस्टल कोड साॻियो आहे, सही आहे। उहो तव्हां हणो, उहो पोस्टल कोड तक़रीबन 4-5 नंबरनि जो आहे, जीअं 223334 ईअं हूंदो आहे। उहो ज़िप कोड वरी उते हिकिड़ो हेठि वरी एड्रेस घुरे थो। उनजो मक़सदु आहे जे तव्हां वटि ॿियो बि एड्रेस आहे, सेकेंडरी एड्रेस आहे। असां वटि हिकिड़ो एड्रेस आहे बसि, ठीकु आहे। जीअं तव्हां ईंदो उते तव्हांखां पुछंदो कंट्री ऑफ रेज़िडेंस, तव्हां कहिड़े मुल्क में रहो था, दुबई में रहो था, सऊदी में रहो था, क़तर में रहो था, पाकिस्तान में रहो था। हिते जेको बि पाकिस्तानी आहे न, उहो सऊदी हणे जेको सऊदी में रहे थो, जेको दुबई में रहे थो दुबई हणे, जेको क़तर में रहे थो क़तर हणे। हिते तव्हां पाकिस्तान न हणिजो, सही आहे। उन खां जेको आहे सो तव्हां हेठि ईंदो, उते तव्हांखां वरी कंफर्मेशन घुरंदो, उते तव्हां खां चवंदो पंहिंजो सिग्नेचर कयो। हाणे उन सिग्नेचर ते उहो नालो लिखो जेको तव्हां पे आउट सेटअप महल लिखियो हो, सुधीर अहमद अल्लाह रखियो, जेको तव्हां नाला 2 नाला फर्स्ट नेम लास्ट नेम आयो न,
ओड़ी तरह हणिजोसि, ॿी तरह न हणिजोसि, सही आहे। पोइ टिक मार्क करे ओके कंदोसि न, पोइ तव्हांजो इहो टैक्स जेको आहे सो इंफॉर्मेशन एड थी वेंदो, तव्हांजो मोनेटाइज़ेशन शुरू आहे, तव्हांजा डॉलर अर्निंग थींदा। डॉलर अर्न थियण खां पोइ जेको बि मिनिमम लिमिट आहे उहो तव्हांजे बैंक अकाउंट में हर महीने जे 25 तारीख़ फेसबुक मोकिलींदो, जेके 26 या 27 तारीख़ तव्हांजे अकाउंट में अची वेंदा। सो इन ॻाल्हि खे ध्यान सां ॿुधो सम्झो, ॻाल्हि सवली आहे, मां ज़बानी तव्हांखे ॿुधाए हुई, ठीकु आहे। जे इन खां बि तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न थिए त यूट्यूब ते काफ़ी विडिया पिया आहिनि, लेकिन उमेद त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदो। मूं वटि अहिड़ो को टेक्नोलॉजी न आहे फ़िलहालु जेको मां कंप्यूटर में वञी कंप्यूटर जो स्क्रीन शेयर कयां। सवली ॻाल्हि आहे, हिन में जेको आहे सो को बि रॉकेट साइंस न आहे। थोरो ध्यानु कयो, तव्हांजो कमु थी वेंदो। महिरबानी।